मिस्र जो हिकिड़ो माण्हू मिस्र खां निकितो पीर जी ज़ियारत में। वो मिस्र खां निकितो ऐं साईं पंहिंजी कंहिं मख़सूस मुरीद खे फरमायो त हिन रंग जो हिन उमिरि वारो घोड़ो वठी उन ते सोना संज रखो। साईं यका रखिया हुजनि पर लाहे छॾियो पर ठहरायो। मुरीद हैरान छो पियो साईं करे कॾहिं न कयो। कुछ ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो मिस्री माण्हू आयो। साईं फरमाया सदरा तरस महिमान थी रह। चई साईं मां रहंदुसि कोन बसि मूं खे ॾिठो वरी शहर में वञी रहियो। ओचितो तो सख़्त बीमार थियो। शहर जा तबीब हकीम गॾु थिया जे करे चयऊं त हिन जो इलाज हिकिड़ी घोड़े जी पिते मां ठहंदो जंहिंजी हीअ उमिरि हुजे ही रंग। फिरी फिरी आया तो घोड़ो बादशाह पीर वटि बीठो। हकीम खे जो घोड़ो आहे हेतिरा किलो सोन वठंदुसि। जाचूं त इहो सोन त साईं हिन घोड़े जे संजन में हणाए छॾियो। आया साईं फरमाइनि था हिन फ़क़ीर खे खणी अचो। खणी आया। पुट तूं त मूं वटि रही बि न तूं अञा पतो ई न हुए त मूं अब्दुल कादिर जीलानी खे अल्लाह ताला इल्मे कशफता फरमायो आहे। मूंखे ख़बर पई तूं बीमार थींदे तुंहिंजो इलाज ही थींदो। अॻु ई मूं तुंहिंजे लाइ घोड़ो बि वठी छॾियो आहे। हकीम लाइ सोन जो इंतज़ाम बि करे छॾियो आहे। अब्दुल कादिर जीलानी बच्चा महिमान नवाज़ जागो पिया। बगदाद शहर जो हिकिड़ो माण्हू आहे। साईं मुंहिंजो बाबा गुज़ारे वियो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला हुनखे मग़फ़िरत नसीब करे। हथ खणो साईं हथ। साईं फरमायो बाबा अल्लाह भलाई करे। असांजा माण्हू घणा ईअं हूंदा। मां हिंगोरजा में तकीर पियो कयां 10 मुहर्रम ते मोच में किसो हुजे। हिकिड़ो पोढ़ो वेचारो घर जो तपायल लोटो पाणी खणी अचे मुंहिंजे मुंहं में हणे। छा है कि पाणी त पढ़ी दे। मुझो अल्लाह तोखे सुधारे मां वाइज़ में हा तोखे हाणे अचे पाणी लॻी। अल्लाह ताला असांखे सम्झ ॾे क़दुरु ॾे। अल्लाह से अकुल ॾे। अल्लाह से असांखे तदब्बुर ॾे। मुंहिंजे पीरनि जी पीर सोने चयो बाबा वञ तूं बसि वञ अल्लाह भलाई करे। हमरा ॿाहिरि निकितो मथो पियो हणे अबा कहिड़ी तकलीफ़ थिए। हथ खणी हा छा थिए हा दुआ घुरे हा छा थिए हा हीअं थिए हा हीअं थिए हा। ईअं चई चेचे घर सुतो आहे मुरे निहारियो। ओ मथा उघाड़ा मथन के टोपन वारा मुरे निहारियो। राति जो सुतो ख्वाब में ॾिसे हिन जो पीउ जन्नत में घुमे। सुभान अल्लाह। चईंस बाबा मां काल वियोसि सोने अब्दुल कादिर वटि हथ न खई। पीउ जो पुट तूं भुल में हुई। मां जॾहिं मरी अल्लाह जी दरबार में आयुसि। अल्लाह जे मलाइकनि जो मौला बगदाद जी शहर जो मय्यत आहे। रब जो पुछोसि मुंहिंजे अब्दुल कादिर माने जो मुरीद आहे। चयो न साईं हथ में हथ कॾहिं मिलायो अथई न साईं। रूबरू कॾहिं परे खां ज़ियारत कई अथई न साईं। कंहिंजी ॻाल्हि पई हले बादशाह पीर जी। मता तूं सुभाणे के मवाली पीर लाइ साॻी ॻाल्हि करी। सुभाणे आदत थी वई ॻाल्हि करे हिकिड़े जी त फेराए वरी पंहिंजे ते ईंदा ऐं कूड़ हणंदे रब जे लानत जो डप बि न थियो। रब जी ज़ात बरका फरमायो न बेअत थियो आहे न कचहरी में वियो आहे न ज़ियारत कई अथई। मलाइको पुछोसि
तॾहिं मुंहिंजी अब्दुल कादिर प्यारे जी दरवाज़े खां लॻियो आहे मेन गेट ॿाहिरियों दरवाज़ो जो हाकिम न लॻो आहे रब फरमायो त जंहिं महिल ही लॻो हो उन महिल मुंहिंजी अब्दुल कादिर बाने जे दरवाज़े ते मुंहिंजी रहमत जा ककर वसिया पे हिन खे बि कुंद नसीब थी आहे उन जे करे मां रब जन्नती थो बनायां सुभान अल्लाह सुभान अल्लाह हथ मथे खणी जब छिड़ा शेर पूरो कयां इदरीस नक्शबंदी ऐं कादरी बि आहे मां पंहिंजे मुर्शिद सजन साईं सोना साईं पीर मिठा साईं जे सिलसिले में नक्शबंदी आहियां पर जॾहिं मां बगदाद शरीफ ज़ियारत ते वियो हुउसि उते जी गादी नशीन मूंखे पूरो हफ़्तो ख़ासि स्पेशल कमरे में जी चाबी ॾिनी ऐं रहायो राति जो दरबार शरीफ़ जी हाज़िरी बि थींदी हुई ॾींहं जो ज़ियारतुनि ते वेंदो हुउसि हुन महबूब सुभाणे जे बचड़नि महिरबानी करे मूंखे लिखत में ख़िलाफ़त बि ॾिनी इजाज़त बि ॾिनी कोन चई सुभान अल्लाह कोन चई जान थी चई हा त घटि में घटि भिरिया रोड वारनि जी निंड त फिटी हा न तॾहिं मूं चयो इदरीस नक्शबंदी ऐं कादरी बि आहे ही थो अदा कयां मां ही ॾाहिरी करे थो ही ॾाहिरी करे थो ऐलान खोले खोले हौसल वरा जो बुध तूं अॼु शान खोले खोले हौसल वरा जो बुध तूं अॼु शान खोले खोले दिल सां कयां थो दिल पर ही बयान खोले खोले हौसल वरा जो बुध तूं अॼु शान खोले खोले